हालियासी जो मूं वटि ॿई नौकर हा पुट बि पीउ बि पोइ लाला ॿ टिनि ॾींहंनि में हुनजो हिन सां नाजे जी थी अलाए छा पोइ वरी मूं वटि दांह खणी आया वरी मां हुन धुर खे बि घुरायो मां उहे बि आया भाई न नाजे जी थी आहे छो कई अथव गरीब माण्हू हलो भाउ फ़ैसिलो थियो ॿ संग रखियासीं हुन ते गुलाम ते ॿ संग रखियासीं फ़ैसिलो थी वियो डन थी वियो बाक़ी पोइ वरी मां हलियो इस्लामाबाद ते मां मोटी आयुसि त छोकिरी आई हिते छोकिरी नंढी छोकिरी आई हिते चई त मुंहिंजो कोन था वठनि संग मुंहिंजो कीअं न वठंदा मां वरी हुननि खे घुरायो हुनखे चयो मां छो नथा संग वठो तव्हां हुननि चयो वठंदासीं हलो उहा बि ॻाल्हि वई पोइ वरी छोकिरी चयो घर वञ पंहिंजे छोकिरी एॾी लाचारी जो ॿाहूं ॿधे पेरे पए हिते बंगुल ते मां कोन वेंदसि मां चयो हाणे माण्हू बि हुया पीउ बि हुयो भाउ बि हुयो हुनजो मां चयो हे पंहिंजी पाण चई साईं पोइ गुलाम बि हुयो पोइ चवंदो छॾियो हिन ॻाल्हि खे तव्हां ॿ ॾींहं खनि रहा आहियो ऐं असां वटि मूंदी पंहिंजो घर अथसि पोइ हेॾे तव्हां वटि मूंदी पंहिंजो घर अथसि ॿ ॾींहं खनि रहा आहियो जो मां ई पई ताना ॾियनि ॿियनि हिनखे अलाए छा मां रहायो हिनखे पोइ कल्ह इहा ख़बर पई त गुलाम जे घर ई उते चई त पीउ खे माण्हू ॾिस काॾे वई उनजो गुलाम जे घर ई उते वेठी उते पीउ खे बि ॾेखारियईं ॿ गोरियूं कढी हीअं हथ ते छा कयो अथई तूं पिण थियो चई मां गोरियूं खाधियूं आहिनि मां चयो हुनजी मूंखे ॿुधाए मां चयो पटे अस्पताल पोइ कंडियारे अस्पताल खणी वियो वरी गवर्नमेंट अस्पताल खणी वियो छोकिरी ख़लास थी वई इहा ॻाल्हि आहे